उस्ताद मोहम्मद जुमन जा वॾा असल में बलोचिस्तान जे इलाइक़े लसबेले जा ज़ात जा सखीराणी हुआ। हू 10 अक्टूबर 1935 दारे हाजी अहमद सखीराणीअ जे घर में ॼाओ हो, जंहिंखे आमन बि चवंदा हुआ। संदसि वॾा सुरंदो वॼाईंदा हुआ। ही उन्हनि जे हंज में वेही सुरंदो ॿुधंदो हो ऐं सुरंदे जा सुरीला आलाप ॿुधी खेसि निंड वठी वेंदी हुई। उन माहौल में हिन होश संभालियो ऐं मौसीक़ीअ सां लगाव पैदा थियसि। हिन राग जी बाक़ाइदा सिख्या उस्ताद नज़र हुसैन खां वरिती। नज़र हुसैन मलकाए तरन्नुम नूर जहान जो उस्ताद बि हो। 1947 में जॾहिं पाकिस्तान ठहियो त उन वक़्तु सिंध में का बि रेडियो स्टेशन कान हुई। 14 अगस्त 1948 ईस्वी में कराचीअ में रेडियो स्टेशन क़ाइमु थी, जंहिंजी नशरियात इंटेलिजेंस स्कूल मां शुरू कई वई। उस्ताद मोहम्मद जुमन केतिरनि ई कलामनि में बांसुरी वॼाए, ख़ासि करे उस्ताद मोहम्मद इब्राहिम जे ॻायल कलामनि में। हिकु रिवायत आहे त 1949 ईस्वी में उस्ताद मोहम्मद जुमन ऐं उस्ताद मोहम्मद हसन रेडियो ते आया ऐं ॿई गॾिजी ॻाईंदा हुआ। हिन शाह साहिब जी ॿोलीअ खे ॾाढे सुहिणे नमूने ॻायो त ॿियनि माण्हुनि संदसि कलाम ॿुधी पंहिंजो उचार सुधारियो। हिन रेडियो ते सभ खां पहिरीं शाह साईं जो इहो कलाम रिकॉर्ड करायो, दोस्त बीही दर आयो। अगस्त 1955 में जॾहिं हैदराबाद में रेडियो स्टेशन ठही त उस्ताद मोहम्मद जुमन खे उते मौसीक़ार जी हैसियत में मोकिलियो वियो। हू उते ॻच अरसो रहियो ऐं सिंधी मौसीक़ीअ जी घणी ख़िदमत कई। हैदराबाद में रहण दौरान हिन सिंध जे मुख़्तलिफ़ सूफ़ी बुज़ुर्गनि जे कलामनि खे मंज़ूम उर्दू तर्जुमे सां गॾु बि रिकॉर्ड करायो। उस्ताद मोहम्मद जुमन हूअं त केतिरा ई कलाम ॻाया, पर हिन शाह साईं जे कलाम खे ठेठ सिंधी रंग में ॻायो। ॿियनि सूफ़ी बुज़ुर्गनि ऐं जदीद शाइरनि खे बि ॻायाईं, लेकिन जेको कलाम संदसि सुञाणप बणियो सो आहे शाह साईं जो कलाम मुंहिंजो मुल्क मलीर कोटनि में आऊं कीअं गुज़ारियां। इहो कलाम एॾो त मक़बूल थियो जो हर महफ़िल में उस्ताद खां फरमाइश कई वेंदी हुई। इन कलाम खां पोइ उस्ताद मोहम्मद जुमन जो ॻायल ॿियो कलाम जेको घणो मक़बूल थियो सो हो बुल्ले शाह जो अंत बहरदी कल नकाई रंगी रंग बणाया। उस्ताद मोहम्मद जुमन ॿियनि फिल्मनि लाइ बि ॻायो। हिकु सिंधी फिल्म तुंहिंजो ॻाल्हियूं सॼण में मशहूर बेंज नवाज़ उस्ताद बिलावल बेल्जियम जी मौसीक़ीअ में नगमा ॻाया। उस्ताद मोहम्मद जुमन उर्दू, सराइकी ऐं सिंधी ॿोली में ॻायो। संदसि ॻाइण जी ख़ासि ॻाल्हि इहा हुई त सिंधी राग जे ख़ासि अंग खे क़ाइमु रखियाईं। संदसि ठाहियल धुनूं तमामु घणियूं मक़बूल थियूं। इहे धुनूं ॿियनि बि केतिरनि ई फ़नकारनि साॻे अंदाज़ में ॻायूं। हिन केतिरनि ई शागिर्दनि खे सिख्या बि ॾिनी, जीअं ज़रीना बलोच, ज़ैबुन निसा, अली मोहम्मद ख़ासकेली, जमीला नाज़, शफ़ी मोहम्मद वग़ैरह। इहे फ़नकार बि पाण सिंधी मौसीक़ीअ जा वॾा नाला आहिनि। उस्ताद मोहम्मद जुमन हैदराबाद खां पोइ कराची रेडियो ते वापसि वरितो। हिन जो सुर कोयारीअ मां ॻायल शाह लतीफ़ जो हेठियों कलाम संदसि मशहूरीअ जो सबबु पिणु बणियो। कारूं वस कयाम लॾे ॾूर विया। हिन मुल्क खां ॿाहिरि बि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। 1962 ईस्वी में पाकिस्तान जा लोक ॻाइणा रूस ऐं कुझु ॿियनि मुल्कनि ॾांहुं विया। उन में उस्ताद मोहम्मद जुमन सिंध जे फ़नकारनि जी रहबरी कई। हू हिंदुस्तान, बांग्लादेश, ईरान, इंडोनेशिया, चीन ऐं अफ़गानिस्तान बि वियो। उस्ताद मोहम्मद जुमन खे केतिरा ई अवार्ड जहिड़ोकि प्राइड ऑफ परफॉर्मेंस, शाह लतीफ़ अवार्ड 2 भेरा ऐं हज़रत सचल सरमस्त अवार्ड वग़ैरह मिलिया। सिंधी सुर ऐं संगीत जो तमामु वॾो ख़िदमतगार, बहितरीन मौसीक़ार ऐं फ़नकार उस्ताद मोहम्मद जुमन 24 जनवरी 1990 ईस्वीअ ते सुबुह जो 5 वॻे असां खां जुदा थी वियो।